प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ अंदोज़ थियूं। तीफ़ाम, ख़ुदा रूहनि सां वधीक ताक़तवर आहे। अम्मा, बरसात शुरू थियण वारी आहे। तूफ़ान, उहे त सुठी ॻाल्हि आहे, छो त इहे सॼी मिटी धोए छॾींदी आहे। असां विक्टर खे ना ॾिठो आहे, छा हू मरी वियो आहे? मूंखे नथो लॻे। पर बाबा चयो त बदरू उनखे मारे छॾींदियूं, छो त हू हर वक़्तु यसु जे बारे में ॻाल्हाईंदो आहे। मुंहिंजो यकीन आहे त हुनजो ख़ुदा ताक़तवर आहे। मुंहिंजो पैर। तीफ़ाम जी माउ तिरकी पई ऐं उनजो पैर ज़ख़्मी थी पियो। हाणे हू घर वापसि कीअं वेंदी? तेज़ बरसात में हू मिशनरी जे घर पहुतियूं ऐं दरवाज़ो खड़कायो ऐं के खोलियो। विक्टर, हू ज़िंदा हो। अंदर अचो, तव्हां बाह जी भरिसां वेही पंहिंजे पाण खे सुकाए सघो था। जॾहिं हुन जी माउ जे पैर जी जांच कई पई वई, तीफ़ाम ओचिती ॻाल्हाई। तव्हां मरण वारा आहियो। मुंहिंजे बाबा तव्हां खे लानत कई हुई त तव्हां मरी वञो। मूंखे डपु लॻी रहियो आहे। असांखे हिते न रहण घुर्जे। तव्हां खे डिॼण जी का ज़रूरत नाहे। धागा पीणा मुंहिंजा कुझु नथा करे सघनि, छो त यसु मुंहिंजो मालिक आहे ऐं हू मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो। विक्टर, मूं बाज़ार में तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं। मूंखे तव्हांजी ॻाल्हि ते यकीन आहे ऐं तॾहिं खां मुंहिंजे दिलि में सुकून आहे। उन ॻाल्हियुनि जे करे उन जी माउ ठीकु थी वई हुई, पर तीफ़ाम खे अञा ताईं पंहिंजे पीउ जो डपु हो त जॾहिं मुंहिंजे पीउ खे उन जी ख़बर पई त हू थकिजी पयूं हुयूं। जॾहिं इहे घर पहुतियूं ऐं मौसम वधीक ख़राब थी वियो, तूफ़ान आयो ऐं लगातार बरसात वसंदी रही। दरियानि जे किनारनि खां पाणी पलटण लॻो ऐं गलियूं ॿुॾी वयूं ऐं उन्हनि ॾींहंनि में को बि ॿाहिरि न निकिरी सघंदो हो। केरु आहे? विक्टर, तूं हिते छो आयो आहीं? जबलनि त पत्थर किरिया आहिनि। सख़्तु ख़राब मौसम जे करे पत्थर टुटी पिया आहिनि। घर खां निकिरी वञो, न त तव्हां गप में दॿिजी वेंदा। ही बेवकूफ़ी आहे। असां हिते रहंदासीं, रूहूं असांखे बचाए वठंदियूं। ये तव्हांजी मदद नथियूं करे सघनि, सिर्फ़ ज़िंदा ख़ुदा मदद करे सघे थो, जेकॾहिं तव्हां सिर्फ़ उन ते यकीन कयो। मां इहो ॿुधणु नथो चाहियां। वञ, मुंहिंजे घर मां निकिर। वञण खां अॻु विक्टर ऑस्ट्रल जी ज़ाल जी हिम्मत वधाई। ऑस्ट्रल जी ज़ाल, तव्हां डपु न करियो, ख़ुदा तव्हां सां गॾु आहे। विक्टर अञा घर मां निकितो ई हो त ऑस्ट्रल पंहिंजो वॾो छुरो हेठि आंदो ऐं घर मां निकिरी वियो। ना, बाबा ही ना करियो। ही कहाणी ईंदड़ ड्रामे में जारी रहंदी। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।